इतवां खे अहम ख़बर ॾियूं पिया फुलजी स्टेशन मां, जिते शाखुनि में पानी जी खोट ख़िलाफ़ आबादगारनि इंडस हाईवे ते धरणो हयो आहे। पीर गणियूं ऐं खारड़ शाखुनि जो पानी बंदि करे आबादगारनि जो मुआशी क़त्ल कयो वियो आहे। जेसीं ताईं शाखुनि जो पानी बहाल न कयो वेंदो तेसीं ताईं धरणो जारी रहंदो, आबादगारनि जो इहो चवणु आहे। अहम ख़बर मां असां शेयर करे रहिया आहियूं। फुलजी स्टेशन शाखुनि में पाणीअ जी खोट ख़िलाफ़ आबादगारनि इंडस हाईवे ते धरणो हयो आहे। पीर गणियों ऐं खारड़ो शाखुनि जो पानी बंदि करे आबादगारनि जो मुआशी क़त्ल कयो वियो आहे। मुज़ाहिरीन जो इहो चवणु आहे, जेसीं ताईं शाखुनि जो पानी बहाल न कयो वेंदो तेसीं ताईं धरणो जारी रहंदो। अहम ख़बर सां शेयर कयूं पिया। फुलजी स्टेशन में शाखुनि में पानी जी खोट ख़िलाफ़ आबादगारनि जो इंडस हाईवे ते धरणो जारी आहे। पीर गणियों ऐं खारड़ो शाखुनि जो पानी बंदि करे आबादगारनि जो मुआशी क़त्ल कयो वियो आहे। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त जेसीं ताईं शाखुनि जो पानी बहाल न कयो वेंदो तेसीं ताईं धरणो जारी रहंदो।